नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदालूं। अहम ख़बर आहे, तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 3 ऑगस्ट खां 100% वैक्सीनेशन वारनि स्कूलनि खे खोलियो वेंदो। बिल्कुल नाज़रीन, सरदार शाह जो चवणु आहे त कोरोना जे करे वालिदैन ऐं ॿारनि जा मसइला साम्हूं अची रहिया आहिनि। रिपोर्ट मिली आहे त प्राइवेट स्कूलनि में 80% स्टाफ वैक्सीनेशन कराई आहे, जॾहिं त असां इजाज़त ॾिनी आहे त वैक्सीनेशन कराईंदड़ उस्तादनि खे घुरायो वेंदो। वालिदैन जी वैक्सीनेशन चेक करणु स्कूल इंतिज़ामिया जो कमु आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जॾहिं त सिंध सरकार 3 अगस्त खां स्कूल खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। तव्हांखे अपडेट कंदालूं। अहम ख़बर आहे, सिंध सरकार 3 अगस्त खां स्कूल खोलण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। 3 अगस्त खां 100% वैक्सीनेशन वारनि स्कूलनि खे खोलियो वेंदो। सैयद सरदार शाह जो चवणु आहे त रिपोर्ट मिली आहे त प्राइवेट स्कूलनि में 80% स्टाफ वैक्सीनेशन कराई आहे। असां इजाज़त ॾिनी आहे त वैक्सीनेशन कराईंदड़ उस्तादनि खे घुरायो वेंदो। वालिदैन जी वैक्सीनेशन चेक करणु स्कूल इंतिज़ामिया जो कमु आहे। स्कूल 50% हाज़िरी सां गॾु 6 ॾींहं खुलियल रहंदो। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। आगाह कयूं पिया। तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। सिंध सरकार पारां 3 अगस्त खां स्कूल खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। सैयद सरदार शाह जो चवणु आहे त 3 अगस्त खां 100% वैक्सीन कराइण वारनि स्कूलनि खे खोलियो वेंदो। कोरोना जे करे वालिदैन ऐं ॿारनि जा मसइला साम्हूं अची रहिया आहिनि। रिपोर्ट मिली आहे त प्राइवेट स्कूल्स में 80% स्टाफ वैक्सीनेशन कराई आहे। स्कूल 50% हाज़िरी सां गॾु 6 ॾींहं खुलियल रहंदा।